मशकरा मशकरा मोटी आया मशकरा 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 मोटी आया मशकरा मशकरा मोटी आया मशकरा मोटी आया मशकरा। अॼु खां पोइ वॾेरे वस वारो राज अवल ऐं हूरारनि जो आहे। उन जे पासे तव्हां अखि खणी बि न ॾिसंदो। साहबा मेला भावल वारनि खे ॾेई छॾियो, पोइ असां पिनंदासीं बि ऐं पिटींदासूं बि। तव्हां जज़्बाती न थियो। तव्हांखे वॾेरे राह वारो राज ॾेई छॾियो मूं। ऐं उन खां अलावा गाॾीअ जे टायरनि जा निशान बि आस पास में नज़र आया आहिनि। हथां असांजी मोबाइल जा निशान हुजनि, असांजी मोबाइल त गश्त कंदी आहे न। जेका ॾींहं जो गाॾी धिके ते थी हले, सो राति जो पाणी निकिरी हली पवंदी छा? इन्हें बाघोल बोड़ीअ जे पुटनि जी ॻाल्हि थी कयां, छोरनि जी। नाने छोरनि जे पोयां हथ धोई पवणो पवंदो, जे न त पुलिस ईअं असांजो ॿुधंदी। ये चोरा जॾहिं बि नज़र अची न मूंखे इतला कजे। साहब इज्जत वारा आहिनि ई कोन्हे, ईअं कोन वञंदा। सवलो तरीक़ो आहे, माई बाघुल खे वठी था हलूं थाणे ते, पाण ई अचे पेश पवंदा। वजरा असांजे कानून में औरत खे इज़त ॾियण जो हुकुम थियल आहे। न नूर ही माई त ॿोड़ी आहे, पर तूं त ॿुधी पियो न। मशकरा मोटी आया मशकरा मोटी आया मशकरा। मशकरा मोटी आया मशकरा मोटी आया मशकरा। अदा ख़ैर त आहे, कंहिंजो लाश आहे? ॿ माण्हू खणी आया हो। अदा वया हुआसीं धाड़ेरनि खां, असां पंहिंजो चोथो भाउ छॾाइण मुक़ाबले में ई मरी पियो। अदा हू भाउ जेको धाड़ेरनि वटि आहे, अदा उहो पुलिस आसरो ॾिनो आहे त असां हुनखे छॾाए था अचूं, ऐं असांखे पुलिस चयो तव्हां लाश खणी रवाना थियो, न त ही लाश धप करे वेंदो। यार पोइ जे हिनखे धाड़ेरनि मारियो आहे त रत किथे अथसि? गुलेली था मारियो अथनि छा? असल में छा आहे जो हे गोली सां न आहे मो, जीअं फायरिंग शुरू थी न हिन वीचारे खे अटैक पइजी वियो। अदा इन टिजड़े माण्हू खे तव्हां वठी छो वियो? मुंहिंजे ख्याल में तव्हां हलो, असां में एतिरी ताक़त आहे जो असां पंहिंजे भाउ जो लाश खणी हलूं। तव्हां रुगो सुवाल जवाब था पुछा कयो। अदा असां सवाब ख़ातिर कुलो ॾींदासीं। अदा असां अॻे ई ॾुखार आहियूं, जे सवाब खटणो अथव एतिरा सवाल न कयो। राजा हे वीचारा अॻे ई परेशान आहिनि, हिननि खां वधीक सवाल जवाब न कर। अदा हलो त हलूं, भला तव्हांजो ॻोठु कहिड़ो आहे? अदा ॻोठु गुमशुम। ॻोठु गुमशुम, इहो नालो त पहिरियों चकर ॿुधो आहे। अदा असांखे जवान भाउ जो ॾुख छितो कुतो बणिजी खाई रहियो आहे, ऐं तव्हां सवाल जे मथां सवाल हिमत करायो खड़ायो। बाबा साईं लाहियो लाहियो लाहियो, ज़रूरु ॻोठ जो हूंदो, असां बि ॻोठ जा हूं। अलाए कीअं मोह बाबा कंहिंजो लाश आहे? हा अदा उम्र केतिरी होत? अलाए इहो भला मालिक कहिड़ा अथसि? अलाए बाबा केरु गुज़ारियो, कीअं गुज़ारियो आहे? लाहियो दीदार त कयूंसि। जमादार साहब थमूं लाश खे तहवील में वठी ऐं मोचड़े मारी शुरू कयो त लाश खे ख़बर में पुछाणो शुरू थियो आहे। हाज़िर सर। लालू सच पची भजी आ? हाँ हाँ भजी वञण में भलाई सम्झनि, न त मीटर सड़ंदो। कंहिंजे भॼण जूं ॻाल्हियूं था कयो पिया? केरु भॻो आहे, छो भॻो आहे, छाजे लाइ भॻो आहे, काथे भॻो आहे, कंहिंजे लाइ भॻो आहे?
हा ॿुधायो झटपट ॿुधायो न त हवल जी हेर कढंदव पेर वञी तारूं लॻंदव और मासी मासी हिकिड़ी ॻाल्हि ॿुध इहो जेको रमू ऐं इमू आहे न इहे शमूअ खे छॾे भॼी विया ईअं चइजांइ न मां डिॼी वियसि मां चयमि त अलाए छोरीअ हूर खे भॼण जा ॾस थो ॾे न न मासी ईअं कीअं थींदो ईअं भॼण में को इज़त आहे छा विख विख ते रक्षा बीठा आहिनि घिटी घिटी में रक्षा बीठा आहिनि रखे में वेहबो उन जॻह ते वञिबो जिते कोरट आहे कोरट में निगाह विझिबो ॾे ख़बर मीटर सड़ियूं न उथ उथ चवां थी निकुर निकुर हितां ॿुध अकेलो या हूर सां गॾु चवी छा थो मुआ अम्मा 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 भोग तूं करे भोग छोरी तोखे ख़बर ई नाहे हे लालूअ जहिड़ा लोठिया भोग करे करे वरी पोइ सच में तिरकिया हलिया वेंदा आहिनि मासी हवल ड्रिज न मां हर बुर तुंहिंजो मीटर कोन छाड़ींदुसि असां त हो इमू ऐं रमू जी ॻाल्हि पिया कयूं जेके शमू खे छॾे भॼी विया असांजो छा वियो वञी खॾ में पवनि इमू ऐं इहे रमू वारा बाक़ी इन छमूअ खे सिखत मिले त असां ख़ुशि थियूं सेखत बि जहिड़ी तेड़ी मोर भाई न जमादार मौलाई मजनू इनखे चयो थम माकोड़ा थो छॾां माकोड़ा पाण मीटर साड़ींदसि इहे माकोड़ा मां त चवां थी मोकारो करे सॼे ॻोठ में सर्किस कराइनिसि मथां ईअं बि थिएसि ॼण कंहिं गॾह खे तकलीफ़ सड़ियसि मीटर सॼो कमु हिन मुंशी मोतबर जो आहे वॾी ॻाल्हि इहा आहे त जरके खे मछराइण में बि उन जो हथ आहे न त जंहिं बि शइ में ख़र्चु थींदो आहे अधो जरको उन खां पासो कंदो आहे अधे जरके जे मिसाल जी तव्हांखे ख़बर आहे पराए माल ते टोपी निराड़ ते अॼु त सूबेदार खे चए पियो त रुगो शमूअ खे ॿधणो न आहे रमू ऐं इमूअ खे बि ॿधो लधो उहा त असांखे बि ख़बर आहे त शमू पुलिस खे लधो आहे बाक़ी तो एतिरे महिल ताणी ॾाढी छो है पर वागू मूंखे हिकिड़ी ॻाल्हि सम्झ में नथी अचे त इहो मुंशी मोतबर मुंहिंजे छोकिरनि ते छो ॾमरियो आहे पैसा बि असांजा खायो वते इहो मुंशी हवल जो हेरायल आहे पढ़णो थो करे हवल सां पोइ उन जे पारो कीअं न पवंदो न पर तुंहिंजी का त हैसियत हूंदी या सफ़ा 0-0 लॻो पियो ई या मूं वारी ॻाल्हि ते अमल पियो थो करीं त इज़त अचणी वञणी शइ यार की बेइज़ती बरक़रार हुजे न नूरा पंहिंजी इज़त आहे पोइ थोरी या घणी पर यार जरके खां घटि आहे छो त ॻोठ वारनि जो जरको चङो मुड़ुसु आहे मूंखे रुगो ॻोठ वारा ॿधियल भाती सम्झंदा आहिनि सभु को अॼु माल वारनि जे पुठियां आहे भींगे जो को बि कोन्हे को वागू छोकिरनि जो बिलो कर छोकिरनि जो तकड़ न कयो मां कम खे ठपींदुसि पर बाबा टाइम सां भला शमूअ खे पटी करण लाइ पुलिस अस्पताल में वठी वेंदी आहे न न कुंभर खे वठी ईंदा आहिनि थाणे ते पटी कराइण लाइ जेकॾहिं पटी लाइ अस्पताल वठी वञनि सां त छा थिए हा शमू कहिड़ो धाड़ेलो जो घोड़े ते चढ़ी गॾह खे उछलाए अचे हा जेकॾहिं असांखे छोकिरो न छॾाए ॾींदे त असांजी इज़त अचणी वञणी शइ आहे पर तुंहिंजी बेइज़ती बरक़रार रहंदी बाबा ख़ैर त आहे अॼु मुंहं में लिमक ई कोन अथई हूं और कहिड़ो हूंदो आहे बाबा तूं पंहिंजो पाण खे बेलिंग को न चओ ॿिया चवनि त भले चवनि ॿिया बि चवनि था न जरके खाने जो कंजूस ऐं बेबानी मूंखे बि करे छॾियो आहे छा कयां पैसो थो ॾिसां न पोयां लॻियो थो पवां पर बाबा पैसनि सां गॾु अॼुकल्ह तूं मासी हवल ते बि हिरियो आहीं ईअं आहे न हा इहे बि आहे ऐं अॼु मां परेशान वञी करे आहियां ख़बर न आहे त अॼु जरको साहब ऐं वागू हवल जे ख़िलाफ़ अलाए कहिड़ियूं सलाहूं कंदा वागू आयो आहे छा बंगले ते वियो किथे आहे न भागो जे ईंदो लाहियो पियो आहे लालती बाबा तूं वागूअ जे लाइ परेशान न थी जरको सोलो ॼार में कोन फासंदसि आख़िर पाण में भाइर आहिनि हिक ॿिए खे वधीक सुञाणनि था छॾ उन्हनि खे तूं मूंखे इहो ॿुधा मासी हवल खे अमा करे घर में कॾहिं थो आणी अमा तारी हीअं छा मां कीअं अमा करे वठी ईंदसि हा त पोइ मां पंहिंजी त चवां थी कहिड़ो मां तुंहिंजी थी चवां हा हा ईअं चओ न मां त चवां थो सुभाणे अचे मुंहिंजा अंगण उजारे पर क़ाइदनि ऐं कानूननि खे बि काबू बि रखिणो आहे न कंहिं बि हालत में मूंखे हवल खपे 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 ऐं मूंखे कुझु बि न खपे तोखे घर वठे मां मिलंदी ॿियो छा खपे न न उन खां अलावा भुॻड़ा भला रेवड़ियूं न न बाक़ी छा खपे बाबा मूंखे न पंहिंजो असली घर खपे ही घर वर्की जो न्याणीअ जो असली घर हुन जा सावरा हूंदा आहिनि हा 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 सम्झी वियसि
त काथे थी ॻाल्हाए? त पोइ बसि बाबा पोइ देरि न कर। हा मुंशी मोतबर सुठो इन्हे में थई त न्याणी उथार। बाबा घर में ससु नाले को सामान ही न हुजे न त ज़ालूं ॾुखियूं थींदियूं ऐं ज़ाल ॾुखी माना मुड़ुस ऑटोमेटिक ॾुखियो। वारे वाह मुंहिंजा भाउ मोलाई मजनू कुते जो दिमाग़ ते साईं ॻाल्हि भली कई थी। मशकरा मोटी आया मशकरा मशकरा मोटी आया मशकरा न्याणीअ जो असली घर हुन जा सावरा हूंदा आहिनि। हा 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 सम्झी वियसि त काथे थी ॻाल्हाए? त पोइ बसि बाबा पोइ देरि न कर। हा मुंशी मोतबर सुठो इन्हे में थई त न्याणी उथार। अल्लू अलेकरा ऐं सभु सम्झां थो ऐं न्याणी उथारण में पूरो ऐं तूं पोयां वरी हवल को उथारे हलियो वञी। मुंहिंजो इहो मतिलबु न आहे मोतबर, मुंहिंजो मतिलबु ॿियो आहे, तूं सम्झंदो करे यार। हा हा तूं त आहीं मतिलबी। हिकु पुटु पुलिस में अथई, ॿियो बिजलीअ में, ॿई खाता ॾुखिया आहिनि। उन्हनि जे ज़ोर ते तूं अटकलूं करी न, पर मूं वटि का बि अटकल कोन हलंदी। तोखे त आहे न ख़बर त मां जा मुंशी मोतबर। मोतबर सबको पंहिंजे घर जो आवाज़ छे रे। मां जेको दिलि ते पंज सेरी रखी आयो आहियां इन में तुंहिंजो फ़ाइदो आहे। फ़ाइदो आहे? पोइ त जल्दी ॿुधाए। फ़ाइदो इहो त हवल तोखे आई, वञी पंहिंजी उमेद पूरी कर। अलाए कंहिंजे करे इन ॻाल्हि तां लही वियो आहियां। छो भला तकिड़ो बयान मटाए छॾे? लॻे थो त ॻाल्हि सम्झी वियो आहीं त मुंशी मोतबर सां कोन पुॼी सघंदे। भुल थई भुल, अलू औलाद जे करे मजबूर आहे। पाणी वारा पिस्टल औलाद जे करे वरी कीअं? उहो ईअं त हवल वारी थी सां जेको आहे मुंहिंजो पुटु लालू ईअं फाथल आहे जीअं तूं ऐं मां हवल जी हेर में फाथल हुआसीं। यार अलू वॾी ॻाल्हि ॿुधाए छॾे। पोइ तूं ऐं मां हाणे माइट थींदासूं। मां हवल सां शादी कंदसि ऐं तूं लालूअ खे हूर सां परणाइजा। पक माइट था थियूं जा। बसि मां पंहिंजो लालूअ खे न्याणो थो सम्झां। ईअं पक सां पक बि ईअं ॼण सीमट जे धिके। लालू ॾे ख़बर वाइड़ो लॻो पियो हुई, वापडा व्याज में हली वई छा? न ॾे बाबो हलियो थी मुंशी मोतबर ॾे। जहिड़े करण लाइ? न इहो ॿुधाइण त मां हवल तां हथु खयों। हवल ते तो हथु विधो कॾहिं जो हाणे खईं? अरे बाबो अलू वियो आहे मुंशी मोतबर ॾे, इहो चवण त बाबे अलूअ हवल तां हथु खयों। अच्छा अच्छा, हा ईअं सही बि आहे न, ऐं थियण बि ईअं घुरिजे, तॾहिं त तुंहिंजी हूर सां शादी थींदी। ऐं हाणे मुंशी मोतबर मुंहिंजो अधु सोहरो थी वेंदो। ऐं जॾहिं मुंहिंजी गुलेली सां शादी थींदी न त मुंशी मोतबर मुंहिंजो फुल सोहरो थी वेंदो ऐं पाण ॿई ॼण हिकिड़े ई घर मां परिणियासीं। हा 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 वरी छा थियो? सुकल मोचड़े जो ॿुध थी वियो अथई। अदा मजनू मां सोचियां पियो त बाबू त वरी बि रहिजी वियो न। पर हाणे बाबू ईअं सही आहे, बची बग़ैर उमिरि घणी अथसि। मां चवां थो त 99 ते पहुतो आहे, बाक़ी हिकिड़ो साल उहो ई सुभाणे पंहिंजो मरंदो। इहा वरी न बसण जी चवे न केरु पालींदुसि? बाबा घर में ससु नाले को सामान ही न हुजे न त ज़ालूं ॾुखियूं थींदियूं ऐं ज़ाल ॾुखी माना मुड़ुस ऑटोमेटिक ॾुखियो। वारे वाह मुंहिंजा भाउ मोलाई मजनू ॻाल्हि भली कई थी। तूं सही थो चवीं, ससु नाले का बि कुराड़ी असांजे घर में न हूंदी त बहितर आहे। इहा ॻाल्हि थी हिते। बाक़ी शमू जेको मासी हवल वारनि जे घर में गिड़ियो न, उहो ॾोह बख़्शराइण जे लाइ बाघुल ॿोड़ी जो पूरो ख़ानदान मासी हवल वारनि जे घर वेंदो, छो त रईस ॼर के फ़ैसिलो करे छॾियो आहे। इहा ख़बर मूंखे हूरे ॿुधाई आहे, कीअं न माफ़ी वठंदा? ऐं जे माफ़ी न वठंदा त मुंहिंजी ख़बर कान्हे न, जमादार मजनू मुलाई जी मार, न को ख़बर न को चार। हा हा अमो रो रो ओ मासी हवल खां माफ़ी वठण लाइ। खड़पा जो रहो, पेरनि में थी रखे रहो। तो न इन जी कहिड़ी ज़रूरत आहे? शमू जो त मुंहुं ई कारो मुंहुं थी वियो, जंग जो भॼी पियसि। हाणे असां बाक़ी पंहिंजा हथ आंदा आहिनि।
तओ मलण जे लाइ दिन दिन ताता न न माफ़ी अरे छोरो वठो न माफ़ी अदी हवा ही ॾिस मुंहिंजे हथनि खे माफ़ी ॾे मुंहिंजे ॾोहटनि खे अरे ता करी छा थो सवेल मुंहिंजी क्यारी कजई हींअर हथ ॿधी माफ़ी थो वठी हमला होॾा वेठी अथई माफ़ कजांइ अदा मुंशी मां तोखे मिड़ी भोगड़ो पे करायो भुल में न रमा मां थी चयो मैं हाय हाय हिकु अंधो मथां वरी अख ॿुटा हाणे हलो काॾे कमरे में चांहि रखी अथव छा कमरे में न ॿाहिरि निकिरो हलो हलो माफ़ी थी वई कन खोले ॿुधो आईंदा जेकॾहिं शमूअ इहा हरकत कई त टंग बि भञंदी सांस हा ऐं जेकॾहिं न भॻी मांस न त मुंहिंजो भाउ लॻे दिन ताता गाबा गाबा वञी किथां आया गाबा ने बाबन जा डंडा छा कोन भरींदासीं असांखे ॾियो माफ़ी दर लंघे आया आहियो तंहिंजे करे तव्हांखे इहा माफ़ी थी मिले अॻिते इहे बुछड़ियूं छिकलियूं खणी हेॾे वरी न अचिजो चङो न्याणी माफ़ कजांइ हाणे तोखे शमू तंग कोन कंदो ना ना हे न्याणी न आहे ही मुंची मोतबर अथई माफ़ कजांइ अदा मुंशी ख़बर ई कान थी पए त कहिड़े पासे बीठो आहीं तूं बि फिरियो घुरियो भला विच ते बीठो आहीं बसि इज़त अचणी वञणी शइ आहे रुगी तुंहिंजी बेइज़ती बरक़रार आहे छो मां अंधो दंडियो हा 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 मां हाणे टिनी खे कंहिं न कंहिं धंधे छा लाहींदसि न हूंदा वांदा न वरी हरकत कंदा हाणे हलो हलो निकिरो लाहे लुड़ मासी चोखो हाणे असां हलूं था हुरे खे वठी वेंदुसि मां न तूं जो लठ खणी वेंदे कुतो त खाईंदी न ए मूंसां कुतो कोन विड़ो शमू विड़ो मोलाई तो अच्छा शमू विड़ी पई मतलब त कुतो शमूअ जो आहे मोलाई शमू चए थो कुतो मुंहिंजो न आहे पर मूंखे लॻे थो त दाल में कारो आहे हरू भरू इन लाइ पियो भॼां जो तव्हांखे हाथी बि हथींदो आहे न त उनखे मारे हाथीअ खे बि ॿिलो बणाए छॾींदा आहियो मशकरा मोटी आया मशकरा मशकरा मोटी आया मशकरा मोलाई सुठो थियो जो इते ई मिली वई छो खेर त आहे शमू मूंसां विड़ियो अथई शमू कहिड़ो हा इहो शमू ॿोड़ी वारो पुटु उहो मूंसां विड़ियो आहे मार का ख़ुदा जी पेन मस हिकिड़ो मसइलो हल था कयूं वरी ॿियो मसइलो पैदा कयो वेठा तोसां छा ते विड़ियो मोलाई हाणे ॿुध इहो राग हाज़िम मार खुदा ई पोई गाई थो या रहंदो मुंहिंजो हाज़मो ख़राब थो करी पी जा थोरो ॿियो न तर मोलाई जेॾी महिल आ मूं कई न त शमू वारो कुतो मूं खई लठ ऐं कुते था विड़ण में त शमू वारी मूंसां विड़ी पियो न तूं जो लठ खणी वेंदे कुतो त खाईंदी न ए मूंसां कुतो कोन विड़ो शमू विड़ो मोलाई तो अच्छा शमू विड़ी पई मतलब त कुतो शमूअ जो आहे मोलाई शमू चए थो कुतो मुंहिंजो न आहे पर मूंखे लॻे थो त दाल में कारो आहे यार तूं अजीब क़िस्म जो माण्हू आहीं काथे दाल काथे कारो काथे कुतो काथे शमू सम्झ में ई नथी अचे तुंहिंजी ॿोली आहे छा थो ॻाल्हाइणु चाहीं हेॾो सारो दिमाग़ अथई इहा ॻाल्हि सम्झ में नथी अचे आउं सम्झां थो त कुतो हिते जो न आहे तोखे भला साबिती आहे त कुतो वाक़ई बि हितां जो न आहे मोलाई जॾहिं आउं ॻाईंदो आहियां न को कुतो कोन भौंकंदो पर हीउ छो थो भौंके हर भर विच में मुंहिंजो राग ई ख़राबु करे छॾे बाबा तूं थाणे ते हल रिपोर्ट लिखरा मां कुते खे ॾिसी अचां थो हाणे तूं वञी तो रिपोर्ट छापंदो उते मुंहिंजो पीउ लिखंदो छा अरे नफरी वेठी आहे थाणे ते थाणो ख़ाली कोन्हे को वञ मां कुतो ॾिसी अचां थो
कुतो का दे मैं भजन की कोशिश की ती पुठा कोने सुन है छापे गोली छापो गोली नाने नूरे जो चश्मो पे बोलिया अब भजा हरू बरू पियो हरू बरू छोड़ पे भजी हरू बरू ने ला पे भजा जो तहां के हाथी बहुत थींदो आ न तो उनके मारे मारे हाथीअ खे बि बिलो बनाए छॾींदा आहियो पर तहां भाइरनि खे मोचड़े हिन जी ज़रूरत ई नाहे तहां टिनी जे निड़ ते लिखियल आहे त असां वॾा ॾोही आहियूं ॿियनि ॻाल्हियुनि खे तूं छॾे ॾे मूंखे बसि हिकिड़ी ॻाल्हि ॿुधा त जेको कुतो आहे जंहिंजे करे तव्हां मिठो था विढ़िया हो उहो कुतो किथे आहे मशकरा मोटी आया मशकरा मशकरा मोटी आया मशकरा गुलेली मां तोखां सवाइ नथो रही सघां ऐं गुलेली बि रबड़ खां बिना बिछांगी काठी हूंदी आहे त पोइ जल्दी कर न जीअं तकड़ पकड़ में ॿई हिक ॿिए जा थी वञूं न ईअं न थिए जो देरि थी वञे तूं सिर्फ़ु बिछांगी काठी ऐं मां ख़ाली रबड़ रहिजी वञा न न ईअं थियणु कोन ॾींदासीं पर मां बि छा कयां बाबे खे पंहिंजी शादी जी लॻी पई आहे जेकॾहिं न हरू भरू बि पिणे हवल जे हेर में फाथो आहे त पोइ देरि न कयूं पहिरीं इन पासे ज़ोर था ॾियूं तकड़ी तकड़ी महिनत करे कंहिं बि तरीक़े सां पिणे जी ऐं हवल जी शादी कराए जान छॾायूं मशकरा मशकरा मोटी आया मशकरा मशकरा